अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ सगड आवाई हा इशा आयूब। सब खपेरी हिक नजर हेडलाइंस ते। सॼे मुल्क में कंटोनमेंट बोर्ड्स में मकानी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी। 41 कंटोनमेंट बोर्ड्स जे 206 वार्ड्स लाइ 1560 उम्मीदवार मैदान ते लथल। कराची में 350 उम्मीदवारनि लाइ 288 पोलिंग स्टेशनूं क़ाइम थियल। हैदराबाद जे 10 वार्डन में कांटे जे मुक़ाबलनि जा इम्कान। 21,97,741 वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे रहिया आहिनि। सिक्योरिटी इंतजाम इंतिहाई सख़्त। कोरोना वायरस विघे वधीक 58 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 3153 नवां केस ज़ाहिर। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सॼे मुल्क अंदरि 57,792 टेस्टूं कयूं वयूं। एनसीओसी मूजिबि केसनि जे हाकारी अचण जी शर 5.45 रिकॉर्ड कई वई। कंडियारो भरिसां ॻोठ अली नवाज़ डेपर में जवाबदार कुहाड़ियुनि जा वार करे भाणे जे अंसार खे क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो आहे। जांच करियूं पिया। काज़ी अहमद वेझो क़ौमी शाहराह ते ऋणशाख वटि मुसाफ़िर बस ऐं ट्रालर में टक्कर। हिकु ॼणो फोत। रोड हादसे में वज़ीरिस्तान जे रवासी 35 वरियनि जो कालू थॾे ते फोत ऐं हिकु औरत ज़ख़्मी थी पई। कंदकोट जे दुरानी महर जे कच्चे वारे इलाइक़े में जागिराणी ऐं चाचड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणो खूनी तकरार ॿीहर भड़की उथियो। ॻोठ मेंगल चाचड़ भरिसां ॿिन्ही धुरियुनि जे हथियारबंदनि जे हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग। गोलियूं लॻण सबबि मोहम्मद बख्श चाचड़ समेत 2 ॼणा ज़ख़्मी। छिकताण सबबि इलाइक़े में ॾहकाओ।